अधी अधी भागर भरी भला तू असांजी मदद कंदी हितां निकरण में? इन्हे लाइ त आई आहियां। मां पंहिंजे तरफ़ों पूरी पूरी कोशिश कंदसि। रुगो तव्हां पंहिंजी जुस्तजू जारी रखो, कोशिश कयो। अधी भागन भरी मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे। हाणे तूं ई खणी ॿुधा त असां हिन ज़ालिमनि खां कीअं आज़ादु थियूं, जॾहिं त 24 कलाक ॿाहिरि पहिरे ते बीठा आहिनि। तव्हां रुगो दिलि ॿधो, बाक़ी हितां निकिरणु आसान आहे। ओ कीअं? थोरो सम्झाईंदी भाई भागन भरी? निकिरणु सफ़ा आसान आहे। इहो मां तव्हांखे नशे वारियूं गोरियूं हाणे थी ॾियां, इहे निंड वारियूं। असली बोड़ भाॼीअ में मिलाए खाधे में ॾेई छॾियो, सभु सुक पिया हूंदा। पोइ तव्हां रुगो पंहिंजा पेर पटिजो। पर जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त मुंहिंजी ॻाल्हि बि यादि रखिजो। हिकिड़े ॾींहुं मौला दादा ऐं अरबेलीअ जो निकाह थींदो, ॿिए ॾींहुं खॾ खोटरे तव्हां ॿिन्ही खे जीअरे दफ़न उन में करे छॾींदा। तव्हांजे लाशनि जो पतो बि कंहिंखे न पवंदव। बच जी बच, इन खां अॻिते हिकिड़ो अखर बि न ॻाल्हाइजाए। तुंहिंजे ॻाल्हियुनि में मुंहिंजो हाव थो ॾके। अधी भागन भरी पोइ इहो ॿुधा त इहे निंड वारियूं गोरियूं असांखे कॾहिं थी आणे ॾी? इहो मां वाहे का खुदा जी लॻे। वरी तूं हिननि जा कन भरण आई आहीं? निकर निकर हितां। ए वहम आहिनि तुंहिंजा माई जन्नत। मां ईअं ई हिननि सां मिलण आई आहियां। का ज़रूरत नाहे हिननि सां मिलण जी। निकर हितां, निकर हितां त मथो न फाड़े विझई। वञा थी वञा, चिटी न थी। हल हल। अधी जन्नत, असां भला तव्हांजा कैदी त न आहियूं जो न को तूं असांखे कंहिंसां मिलण थी ॾे ऐं न को ॿाहिरि वञण थी ॾे। हा, पंहिंजो पाण खे कैदी ई सम्झो ऐं पंहिंजी इज़त पाण विञाई अथव। अॼु खां पोइ न केरु तव्हां सां हिते मिलण ईंदो ऐं न ई तव्हांखे इजाज़त आहे जो तव्हां ॿाहिरि वञो, जेसि ताईं मौलादात जो निकाह अरबेली सां नथो पए। इहे कम जानूअ जा आहिनि अकबर, न त शेर ख़ान खे कहिड़ी ख़बर त असां सागर खे उते बंदि रखियो आहे। बाबल साईं, या त मूंखे बि ख़बर आहे त शेर खान जानूअ जे ॾस ते उन जॻह ते पहुतो, पर सागर खे छॾाइण जे पोयां शेर खान जो कहिड़ो मक़सद को बि न है। जानू हर लिहाज़ खां असांखे कमज़ोर करणु थो चाहे ऐं ही शुरूआत आहे। जे तव्हां जानूअ खे जल्द ख़तम न कयो त जानू शेर खान खे वठी अची मौजे दर ते पहुची वेंदो। बाबल साईं, मां त चवां थो जानू खे ॻोल्हण लाइ पुलिस जी मदद वठिजे। सूबेदार पासीरो थी वियो आहे मूंखां ऐं DSP बि चवण कोन वठंदो। इहो कमु तव्हांखे पाण खे करणो पवंदो। बाबल साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त जबल हावण जे छोरनि रब्बू ऐं रुस्तम सां गॾु आहे ऐं इहे छोरा जबल सां गॾिजी शेर खान जी बि मदद कनि था। बाबा साईं, रब्बू रुस्तम ऐं जबल खे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। जेसी ताईं असांजे पाड़े वारा जबल ऐं शेर खान जी मदद कंदा न, तेसी ताईं उन्हनि ते काबू पाइण ॾाढो मुश्किल थी पवंदो। जेकॾहिं तव्हां चओ पहिरियां उन्हनि जे नेड़े ते रखूं न त सावण खे न्यापो कयो, उनखे इज़त सां सम्झायां थो ऐं जे पोइ बि न मुड़ियो त रखोसि था नड़ीअ ते लत। सावण खे सम्झाइण फज़ूल आहे, बददिमाग़ माण्हू आहे। मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयां थो अकबर, इन सावण खे सम्झाइण जी सघ रखां थो। राति ताईं सावण मूं वटि हुजे। जी बाबा, अची वेंदो। बाबा साईं, जे न्यापे ते न आयो न, ॿधी खणी ईंदासीं। मां छा चयो, सम्झ में आई न? न भागन भरी न, मां इहो कमु नथो करे सघां। हाय हाय, चवां थी त तूं रुगो वठी ईंदे, कम ॿिया पाण ई कंदा। अकुल कर भागन भरी, वलीदाद वारनि जे खाधे में ज़हर मिलाईंदी। जे हमज़ो ऐं सत भराई न पकड़जी पिया त उहे अॻ में असांजो ई नालो खणंदा। पोइ सोचे त असां सां हशर कहिड़ो थींदो। चरियो हा फ़क़ीर सफ़ा,
असां सां हशर तॾहिं थींदो जॾहिं हो बचंदा न। तूं अहिड़ो ज़हर वठी आ जो खाइण खां पोइ मौलादाद वारा खुरड़ी न हणनि। ॻाल्हि ॿुधंदे मुंहिंजा लिङ था कांडारजनि ऐं तूं थी चवे त न न मूंखां इहो कमु न थींदो। तूं वञी पंहिंजो पाण वठी अचांइ। जेकॾहिं न मां वठी आयसि त यादि रखजांइ, वलीदाद वारनि खे पीआरण खां अॻु में 2 चमचा तोखे पीआरींदसि। सम्झां थो त तूं मुंहिंजे सिर खणण खां पोइ ई साहु पटींदीअ। जेके न असांजे सीने जे मथां इन वलीदाद वारनि ॾब ॾिना आहिनि, मां इन्हनि जो नसुल ख़तमु न कंदसि, मूंखे आराम न ईंदो। ऐं हाणे ई वझु मिलियो आहे सभु पलवनि वठण जो। इन्हनि खे ज़हर खाधे में मिलाए खाराईंदसि त मुंहिंजा पलव पूरा थींदा। ऐं तूं थो चईं पियो त मां न वठी ईंदुसि। तूं छा सम्झो आहे त मां वरी पोइ तोखे हिन घर में रहण ॾींदसि? वञा थो वठण लाइ। तूं अजाई कावड़ न कर। छोरो ढोलण किथे आहे? उनखे साण वरितियो थो वञा। छोरे ढोलूअ खे ख़बर न पवे। वात पटियो अथई, वात ॻाढ़ो छोरो। तू पाण वञी वठी अचिजांइ, कंहिंखे कन खुड़कई न पई। मां चवां थी जे हिकु हथ में वठे त तुंहिंजे ॿिए हथ खे ख़बर न पवे। जीअं समझी वियुसि भागन भरी। शाम ताईं वठी थो अचां। तूं अजाए परेशान न थी। दिलासे दोस्तनि जे सीअ सुकाई खल। हाणे मां तुंहिंजे आसरे ते थी लॻां पई। जबल ही केर पे अचनि असां खां? रईस बहावल खान जा माण्हू आहिनि। रईस जा माण्हू ऐं असां तरफ़ ॻोठ तरफ़ ई न हूंदा। जबल तूं थोरो साइड ते थी त मां हिननि खे ॾिसां थो। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे रेस घुरायो आहे? रेस घुरायो आहे? छो? इहा ख़बर त रेस खे ई हूंदी। पोइ छा चऊं रेस खे? तव्हां ईंदो या अचण खां जवाब आहे? जे वक़्तु मिलियो न त पाणे पे अची वेंदासीं। रेस चयो आहे राति ताईं तव्हां मां को बि थी वञे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे, तव्हां हाणे हलो। जबल गुजारत भगई त रेस छो घुरायो? सिधी ॻाल्हि आहे रघु, मूंखे तोसां गॾु ॾिठो अथनि या इहा ॻाल्हि पहिरियां कंहिंजे वाता ॿुधी अथनि त तव्हां असांजी मदद था कयो। ईअं बि थी सघे त ॿियो को कमु हुजे। भली को ॿियो कमु हुजे रघु, पर इहा पक सम्झ त इन खां सवाइ रेस तव्हां सां ॿी ॻाल्हि नथो करे सघे। पर यार तुंहिंजी दुश्मनी रेस सां त न आहे। मूं त रेस जी दुश्मनी खे दरगुज़र कयो, पर हू सम्झे थो। यार जबल जेकॾहिं रेस सम्झे थो न त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। बस जबल दुआ कर तो वलीदाद वारा रुख चढ़नि। असुल दुश्मन तुंहिंजा ऐं मुंहिंजा उहे ई आहे। अदा हाणे त मूंखे मौलादाद खां ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे। तूं छा, असां पाण ख़ौफ़ में वता पिया आहियूं। पोइ छा सॼी ज़िंदगी ईअं ख़ौफ़ में गुज़ारींदासीं? अदी हितां निकिरण जी अटकल सोचिया, तूं परेशान न थी। अटकल? भाई भागन भरिए चयो आहे त मां तव्हांखे निंड जूं गोरियूं आणे ॾींदसि। उहो असीं खाधे में मिलाए छॾींदासीं। खाधे खाइण खां पोइ ॿिए ॾींहं ताईं वलीदाद वारा अख बि कोन खोलींदा। तेसी ताईं असां मूबल जी काक खां बि अॻिते हलिया हलंदासीं। अदा पोइ इहो कमु कॾहिं थींदो?
जंहिं ॾींहुं भागन भरी निंड वारी गोरियूं आणे ॾींदी। अजी तू खौफ न कर, माई भागन भरी तमाम जल्द निंड जूं गोरियूं आणे ॾींदी। आई असां हितों ईअं निकिरी हलंदासीं जो कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी। भागन भरी हे वठ, हे अहिड़ो त छितो ज़हर थी। हकीम ॿुधायो त इहो उठ खे पीआरींदो त उठ बि मरी वेंदो। पर भागन भरी अलाए छो मुंहिंजी दिलि मांदी पई थिए। तूं त कोन पीअंदे, पोइ तूं छो थो मांदो थी? भागन भरी तो वटि त ॿ हाम आहिनि, मूं वटि दिलि सफ़ा हेतिरी आहे, नंढड़ी। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधां थो त जिस्म में ॾकली वठी थी वञे। बसि हाणे बसि, इहा ॻाल्हि दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ। सम्झ त कुझु थियो ई कोन हो। मौत जे तख़्ते ते सुमारे काती कंध ते रखी चवे थी त खिली ॾेखार। अलाए कहिड़े क़िस्म जी औरत आहे। सावण तव्हां एतिरा ठाहूका कॾहिं को थी विया हो जो मुंहिंजे दुश्मननि खे पनाह ॾियणु शुरू कई अथव? ऐसा सा तव्हांजे दुश्मननि खे पनाह कान्हे ॾिनी। इहे तव्हांखे कंहिं ग़लति ख़बरूं ॿुधायूं आहिनि। अच्छी तरह कूड़दाणी मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे जबल रुस्तम ऐं रब खे। मूं कॾहिं इनकार कयो त तूं नाहे ॾिठो जबल खे मुंहिंजे छोकरनि सां। तूं ॾिठो हूंदो, आयो हूंदो कंहिं कमकार सां। हिकु चकर न, अलाए केतिरा चकर जबल खे रुस्तम सां घुमंदे ॾिठो आहे। सावण नई तूं थञ पियाक ॿार आहीं ऐं नई मां को बेवकूफ़ आहियां जो इन ॻाल्हियुनि खां अणॼाण हुजां। मुंहिंजी हर वक़्तु नज़र पंहिंजे दुश्मननि मथां आहे। उहे किथे था रहनि, कंहिं वटि था खाइनि पीअनि, किथे था सुम्हनि, सभु ख़बरूं रखां थो। वैसे जॾहिं सभु ख़बर बि रखो था त पोइ एॾी छूटी छो ॾिनी अथव पंहिंजे दुश्मननि खे? ख़तमु छो नथा करे छॾियो उन्हनि खे? उन्हनि खे ख़तमु करणो आहे या नाहे ख़तमु करणो, इहो तोखां पुछी कोन कंदुसि। सिर्फ़ तोखे इहो ॿुधाइण लाइ घुरायो आहे त पंहिंजे छोरनि खे सम्झाए छॾ त असांजे दुश्मननि खां पासीरो रहनि, न त उन्हनि सां गॾु तुंहिंजा छोरा बि निपूड़जी वेंदा। वैसे जेकॾहिं निपूड़जी बि विया न त मां तोखे मयार ॾियण जे लाइ कोन ईंदुसि। इन जो मक़सदु तव्हां असांजे दुश्मननि खे पनाह ॾींदा रहंदव। वैसे असां तव्हांजे दुश्मननि खे पनाह कोन पिया ॾियूं। जेकॾहिं तव्हांजी इहा ई सोच आहे न त पोइ ईअं ई सही। सावण जे ही मुंहिंजो तॾो न हुजे हा न त अॼु तुंहिंजो पटको दूर करे तोखे तो रवानो कयां हा। ऐं ख़बर पइजी वञे हा तुंहिंजे छोरनि खे त बहावल ख़ान सां दुश्मनीअ जो अंजाम छा थींदो आहे। बहावल ख़ान सां दुश्मनी करे छा थो? बहावल ख़ान जे मथां अखियूं कुरड़ियूं। अरे ॾिसो साथाब, उठोस। बहावल खान जो ताकत है। सावण ही तुझे लाइ सबक आहे। जे अञा बि तूं ऐं तुंहिंजा छोरा न सुधरिया न त तोखे ख़बर आहे त बहावल ख़ान छा थो करे सघे, छा थो करे सघे।
तॾे ते घुराए का मुंहिंजी बेइज्जती कई आहे न, वो जख्म मुझे दिल जे मथा लॻो आहे। तुंहिंजो इहो चहिरो मुंहिंजी अखियुनि में छपजी वियो आहे। पहुचो वक़्तु आयो न त मां तोखे ॿुधाईंदुसि सावा ख़ान कहिड़ी बला जो नालो आहे, कहिड़ी बला बला। भाई वलीदाद चई वियो आहे त अॼु राति मौलादा जो ऐं अरबेली जो निकाह थींदो। जेकॾहिं अॼु राति अरबेली मौलादा जो निकाह थी वियो त सुभाणे राति तोखे ई मूंखे खॾ कोड़े हिते दफ़न करे छॾंदा। अॼु ॿई गुज़ारे वेंदासीं। इन जे करे कुझु सोच, दिमाग़ ते ज़ोर ॾे त हिन मुसीबत मां जान कीअं छॾायूं। हिन मुसीबत मां निकिरण जो हिकिड़ो ई हल आहे। जे अरबेली चाहे त मौला दादा खे बेवकूफ़ बणाए सघे थी। भाॼाई तूं छा थी सम्झी त मूं घटि कोशिश कई हूंदी, पर मौला दाद त हिक ई ज़िद ते आहे। अॼु निकाह थिए त सुभाणे ॿियो ॾींहुं। छोरी मौला दाद तुंहिंजे मथां मस्त आहे, मस्त। तुंहिंजे इश्क में अंधो थी चुको आहे। तूं हुनखे का बि ॻाल्हि चई ऐं हू तोखे जवाबु ॾे। अॼु मुंहिंजी भेण, मुंहिंजी मिठड़ी कीअं बि करे मौला दाद खां ॿिनि टिनि ॾींहंनि जी मोहलत घुर, ॿी बि मोहलत घुरीसि त कुझु हल्को हथ रखनि। इन बारे में मौला दाद मूंसां ॻाल्हि करण ई पसंदि कोन थो करे। पोइ आउं हुनखे कीअं सम्झायां? मां कुझु बि ॿुधण नथो चाहियां। अदी तूं मुंहिंजी भेण आहीं, तूं चाहीं थी त तुंहिंजे भाउ जे विच में भाईअ जो फंदो पए। ऐं हिकु चकर वरी कोशिश कयां थी। कोशिश न कीअं बि करे मौला दादा खां 3-4 ॾींहंनि जी मोहलत वठ। जीअं भागन भरे निंड जूं गोरियूं आणे ॾिनियूं त इन्हनि सभिनि खे खाधे में ॾेई पोइ असां हितां निकिरी परे हलिया वेंदासीं, सफ़ा परे। हा, सत फेरा सही थी चए। उते शहर में नी को सुठो चङो भलो रिश्तो ॾिसी तुंहिंजी शादी कराए छॾींदासीं। तुंहिंजी हिन चकर असांजी हितां जान छॾा त हितां निकिरी भॼी। अरबेली, असां ॿिन्हिनि जी ज़िंदगी हर तुंहिंजे हथ में आहे। वञो मुंहिंजी भेण मौला दादा खे अहिड़ो त चक्कर में आणीसि जो तुंहिंजे आङुरनि ते नचणु शुरू करे। ऐं जॾहिं नचणु शुरू करे त तूं हुनखे अहिड़ो नचाईसि जो हू नचंदो ई रहे। असां भॼी हलूं। हिन दौर में सब्र खे माण्हू बुज़दिली ऐं बेग़ैरती सम्झंदा आहिनि। जिन बि सब्र कयो उन्हनि जे निड़ीअ जे मथां लतो। बहावल ख़ान खे त मां मोतबर माण्हू सम्झंदो हुअसि, पर हाणे मूंखे ख़बर पई आहे त बहावल ख़ान जहिड़ो बेहया, कमीनो ऐं बेग़ैरत माण्हू दुनिया में कोन हूंदो। पंहिंजे तॾे ते घुराए मुंहिंजी बेइज्जती कई अथसि, बेइज्जती। धन माण्हुनि जो मुंहिंजे मथां ईअं छड़ी जीअं कुतनि जी रिछ जे मथां बिछ कराए ॾी आहे। बाबा, मूंखे पहिरियां ई शक हुयो त इहो बहावल ख़ान छिछोर पाए ते लही ईंदो। तव्हांखे त रोकियो हुयुमि, पर तव्हां वञण खां मुड़ियो ई कोन। मां त हिकिड़े चङे माण्हूअ जे सॾ ते वियो हुअसि, मूंखे त इहा ख़बर ई कान पई त हू पंहिंजा होश हवास विञाए पताल थी चुको आहे। चाचा, हाणे जेको तुंहिंजो हुकुम, सब्र जो दामन असां छॾे चुका आहियूं। मूंखे पंहिंजी बेइज्जतीअ जो पलांद घुर्जे। अॼु खां पोइ रईस ऐं उन जे माण्हुनि जो जीअण हराम करे छॾींदासीं। मुंहिंजे पलांद खां पहिरियों वली दाद जो बिलो कयो। रुस्तम जो पलांद थी वञे न, पोइ बहावल ख़ान खे मुंहुं तोड़ जवाब ॾिजो। चाचा, सिर्फ़ वली दाद न,
पर हाणे जेको बि असांजे रुख चढ़ियो उनखे बख़्श कोन कंदासीं। जेको बि कदम खणो उन खां पहिरियां असांजे लाइ ज़रूरु सोचिजो। हा पुट, राणी सही थी चवे। मर्दनि जो त कम ई इहो हूंदो आहे त हू पंहिंजी दुश्मनी विसारे पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कनि। किथे ईअं न थिए तव्हांजी दुश्मनी में तव्हांजा नंग सरेआम बदनाम न थियनि ऐं पुलिस असांखे गेले जेल में बंदि करे। चाची खुदा ई न कंदो, अहिड़ो वक़्तु ईंदो जेकॾहिं पलांद में कंहिंखे मारे बि ईंदो थी न त पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कंदासीं, लिकंदासीं कोन।